ज़मींदार शेख मुझी हिन सुहिणी सिंध जी सरज़मी ते केतिरा ई दाद जा दिया पैदा थिया जे ॾींहनि पंहिंजे गैर महमूली हिम्मतनि जुरतनि सां पंहिंजी सिंध खे सरज़मी खे रोशन रखियो ऐं पंहिंजे पाण खे मञायो। उन दाद जे ॾींहनि मां अदी ज़ाइदा बि हिकु हुई जे पंहिंजी जदोजहद सां पंहिंजो फ़र्ज़ु निभायो ऐं इंसानियूं दिलियूं बि असर अंदाज़ करे छॾियूं। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि नथा मात हूंदासीं हयात जीअणा अॻे जे जिया अहिड़नि जज़्बनि जी अकासी बेशक अदी ज़ाइदा में हुई। हू सरापा इनकलाब हुई। हूअ बहादुर सूर्या लतीफ़ जी सुरमियुनि जा बेखौफ़ अरड़ी सुरमी हुई। हूअ हिकु अज़ीम औरत हुई। हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी माण्हुनि जे दुख सुख सलामती आजबी ऐं मिस्कीन गरीब मज़लूम पोरिय तबके जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी। अदी न फ़क़ति सिंधियाणी टेड़ी जी हिकु अॻवान हुई पर हुन सां गॾु हिकु वकील मुक़रर ऐं अदीब लेखक हुई। असांजे मुआसी सफ़र में वो साथी तमाणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाती तोत मिटीअ सां न निभायो हर पल धरती खे ही चायो हो। तारीख़नि में तारीख़ बणी का तो हर अंधेरी खे जलायो के जीजल तोखे चायो हो कंहिं जीजल तोखे चायो हो। हर का रात गवाही ॾे थी तो चांडो कीअं खे चायो हो। जे सिंध जे फ़क़्रे पलीदो।